name of Allah, He is most merciful and most beneficent. Today my topic is problems of Pakistan. So there are many problems of Pakistan like terrorism problem, infection problem, and criminals problem, and their education problem is most important problem because in our city, in our Pakistan, there have no any education system, no any classes, no air conditions, but they have. The teachers is not think about that what is the future of a student. They only think care money and salary, and they always care salary and money. They don't care that what is the future of a student. So they are not men of letters, but some teachers, some real teachers and real persons like Sir Baba Amitaban is very good and very real personality. His personality is also good because I like Baba. Baba is man of letters, man of work, thirsty of knowledge. I say my ideal is Baba So thank you. तव्हांजी महिरबानी आहे बाबा. असीं पाण तव्हां सां गॾु पंध में आहियूं. हाणे असांजो आइडियल त तव्हीं आहे. लतीफ़ साईं असांजो इल्मी हवाले सां आइडियल आहे. सुल्तान रैब असांजो आइडियल आहे. पर असांजो जेको ईंदड़ जेको नसुल आहे, तव्हीं हीअ मुंहिंजी पोटी आहे मिठी, तव्हां सां गॾु तव्हां सां मिलण आई आहे, हीअ मुंहिंजो पोटो आहे. असांजो ईंदड़ नसुल जेको आहे, तव्हां असांजा आइडियल आहियो. असांखे उहो कुझु थी ॾेखारियो जेके असांजा ख्वाब आहिनि. ऐं आउं सम्झां थो त तइलीम खां वधीक ॿी का बि ताक़तवर शइ दुनिया में अञा ताईं कोन ठही आहे. ऐं उन में तव्हां अॻे ई आहियो. तव्हां लतीफ़ साईं बि मूंखे ख़बर आहे गुल हसन जो घरु बनाओ ते इल्मु अदब जो घरु हूंदो. ऐं तव्हां लतीफ़ साईं बि पढ़ियो आहे. लतीफ़ साईं जा कुझु असांखे भई बाबा तव्हांजे बारे में लतीफ़ साईं फरमायो आहे त जांजा ऐं नौताकनि में ताकी साननि और ॾेढे भेरा ॾींहं में पाण मथां आहिनि गोड़ पूजे वें ॿियोर त करम मिलंदी कापी. ओड़ी दोड़ी अंजर मंजा कोड कुॾियास बीहंदे वंच ते लिखण लुॾियास कॾहिं वॾ दौड़ी हुयास अॼु बेची न ॿियारी भर वई. वाह वाह. मुंहिंजे लाइ नओं बैच आहे. मूं न ॿुधो आहे. लतीफ़ साईं जी फ़क़ीरानी ख्वाजा मोहम्मद ज़मा सुल्तान ओलिया. ऐं सम्झां थो सिंध जो वॾे में वॾो शाइर जेकर उनखे चवां त इहो घटि न थींदो. ऐं मौली हाजी अहमद मल्ला लाड़ जो ऐं सम्झां थो वॾो शाइर आहे. उन मिटी जी सावण फ़क़ीर बि लाड़ जो आहे. गुनी जो ऐं सम्झां थो सावण फ़क़ीर. ऐं हीअ त उन गुल हसन जे घर में गुल हसन भाउ असांजो ऐं असांजे इलाइक़े जो ईअं सम्झो त रज मुड़ुस जंहिंखे चइजे. ऐं इनकलाबी माण्हू, सियासी माण्हू, इल्मी अदबी बहस बि ऐं सम्झां थो त ॿिए सां कंदासीं. मुंहिंजी पोटी आहे, आजमियाणी आहे, शहर में आई आहे. हा ही बाबा आहे असांजी न्याणी जो साईं नूर हसन लोड़ियो. मुंहिंजे यार गुल हसन जो फर्ज़ंद आहे. ऐं वॾा तव्हां खां ॿिया? अच्छा तव्हां वॾा. तव्हांजी वॾी महिरबानी. ऐं तव्हां आउं सम्झां थो जेको ख्वाबु आहे जेको हुअणु खपे मुल्क जो क़ौम जो, उहो इहो ई आहे त ॿचनि खे सुठी तइलीम ॾिजे ऐं सुठी तरबियत ॾिजे. जेका आउं सम्झां थो त तव्हांजो घरनि जो मिसाल आहे. छो सुठनि माण्हुनि जो जेको औलाद आहे उहो सुठो थींदो. ऐं सुठा जेके न आहिनि उन्हनि जो औलाद बि सुठो थियणु खपे. असां इहो महिनत था कयूं. ऐं तव्हांजी महिरबानी. ऐं दिलि ख़ुशि करे छॾी. तव्हांजो बाबा निरालो माण्हू हो. असांजे सॼे इलाइक़े में बि निरालो माण्हू हो. ऐं इहो ई इल्म जो सफ़र उनजो बि हो. हा 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 बिल्कुलु. ही आहे फ़क़ीरनि जी दुनिया न. ऐं दुनिया खे बि फ़क़ीर बचाईंदा न. ॿियो अमीरनि दुनिया खे तबाह करे छॾियो. हा बिल्कुलु. वाजाहिंदे वतन खे आऊं जे हुत में यास वाजाहिंदे वतन खे आऊं जे हल्को थियो. वाजाहिंदे न आराम सां. वाजाए वतन खे आऊं जे हित हुयास तब गोड़ मुंहिंजी सूमरा कच पहाड़नि पास ॾिज ॾाॾाणे ॾे जे मंजा वलड़नि वास मुयाई जियास तब वने मड़मली. वाह अवल लालीम आला आलम जो धणी करे पाण करीम जोरू कादिर पंहिंजी कुदरत आराम सां तकड़ आहे. पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम करे पाण करीम वाली वाहिद नंढड़ा बैत यादि करियो ॿिनि सिटनि वारा. ऐं सम्झो बि